कोर्ट मैरिज कई 3 महीना पहिरियां कराची मलिर कोर्ट में। उन खां पोइ असां उते रहियासीं मुसलसल 2 महीना खनि, 20 ॾींहं खनि थिया आहिनि। उते बि हमलो कराइण पोइ उन ख़ौफ़ जे करे असां हिते ॻोठ बि हली आयासीं। वरी हिते राति जा गुज़री 30 खां 40 माण्हू हुआ जेके मलाह न आहे वरियामार जे ॻोठ जा मलाह ऐं जेके घरारी मुंहिंजी आहे उनजो चाचो अॻुवाणी पियो करे न, हिमत मलाह कराची जेको मशहूरु गुंडो आहे, कब्ज़ा माफ़िया आहिनि। हुनजो भाउ मलूक बि उते मारियो पुलिस मुक़ाबले में। उते कब्ज़ा ग्रुप आहिनि, उन्हनि राति वरी हमलो कयो, 40-45 माण्हू गॾिजी। पोइ विच में असां पाड़े ओड़े वारा अची पिया, उन्हनि क़ुर मुसाहिब ॾिननि जेके माना पोइ हिते हटिया। हुननि वार्निंग ॾिनी आहे त 4 ॾींहंनि जे अंदरि ॻोठ छॾे हलिया वञो, न त तव्हांखे मारे छॾींदा। जी मां कोर्ट मैरिज कई आहे, लव मैरिज कई आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां। 3 महीना थिया आहिनि ऐं असांखे मारण जी धमकियूं थी मिलनि। मुंहिंजो चाचो असांखे मारण जी धमकियूं थो ॾिए। कहिड़ो चाचो? चाचो अख्तियार मल्हार। राति बि असांजे आया हुया मारण, त प्लीज़ असांजी हेल्प की वञे। वज़ीर आला सिंध सां मुंहिंजी अपील आहे, प्लीज़ असांजी हेल्प की वञे। गवर्नमेंट